हिन दुनिया जे जहान में असां हिकिड़ो दफ़ो आया आहियूं। रब जे फज़ल सां एहसान सां असांखे ईमान जी दौलत मिली आहे। ज़िंदगी जो सफ़र आसानी सां तय करे हिन दुनिया मझां रब जे तरफ़ सचा थी हलूं। इंतिहाई मक़सदु असांजो इहो आहे। रब तबारक व तआला इंसान ज़ात खे वॾी इज़त अता फरमाई। सारी मखलूक़ात में रूहानी मखलूक, जिस्मानी मखलूक, सभिनी मझां चूंडे अल्लाह तबारक व तआला इंसान खे पंहिंजो ख़लीफ़ो ऐं मुक़र्रब कयो। मलाइकनि सॻोरनि अर्ज़ु कयो, असां ज़िक्र कंदासीं, असां तस्बीह पढ़ंदासूं। रब ताला फरमायो, इन्नी आलम मा ला तालमून, मां ॼाणा थो तव्हां नथा ॼाणो। इहो अल्लाह ताला फरमायो। माना इंसान खां अल्लाह ताला खे अहिड़ो हिकिड़ो कमु कराइणो आहे जेको सारे हिन मखलूकात में अल्लाह जे हिन मुल्क में ॿियो उहो कमु न करे सघंदो। हितां सम्झ में आयो त इंसान अल्लाह ताला जे कम जो आहे, एॾो वॾे कम जो आहे। दुआ करे अल्लाह तबारक व तआला जेके असां इंसाननि में सलाहियतूं अता फरमायूं आहिनि उन्हनि खे कमु आणे सघूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइयो, मुअज़्ज़िज़ीन हज़रात, दोस्तो, इंसान जी ज़िंदगी तमामु थोरी आहे। इंसान जी ज़िंदगीअ जो वक़्तु जंहिंमें इंसान खे इख्तियारात मिलियल हुजनि उहो बि तमामु थोरो आहे। कंहिं माण्हू जी फर्ज़ करे उमिरि 60 वरे हुजे, तंहिं मझां 15 साल जेकॾहिं कढी छॾजनि हुजे बचपन वारा, त बाक़ी वञी बचा 45 वरे। इन 40-45 वरनि में अधु ज़मानो हिन जे निंड जो आहे, अधु ज़मानो जाग जो आहे। साढा 22 वरी वञी हिन जा थिया जाग जा। उन जाग वारे वक़्त में बि पंहिंजे केतिरे नफ़्स जे ख़िदमत में, कम में, कार में, मेहनत में मसरूफ़ रहे थो। उन वक़्त जे अंदरि जेका ही अल्लाह जे आॾो इबादत करे थो ऐं मुक़रर इबादत सा आहे सजदो। इन निमाज़ जे सजदे में वधि में वधि 5 मिंट खणी ॾियो, बसि, वधीक जी ज़रूरत कान्हे। को बि फ़र्ज़ माण्हू जॾहिं पढ़े थो त हुन में 5 मिंट लॻनि था। सुनतूं नफ़िल अल्हम्दुलिल्लाह गनीमत आहे, पर जंहिंजो सख़्तु जवाबदार आहे इंसान, जो उन खां सवाइ 80,000 वरे जहन्नम में रहणो पवंदो, सो सिर्फ़ु 5 मिंटनि जी इबादत आहे। ॾींहं में 5 वक़्त, 25 मिंट। ऐं कुझु दुआ घुरणु, वुज़ू जे लाइ मिंट अधु, मतिलबु त अधु कलाक। अधु कलाक इहो आहे हिन जे इबादत जो। माना जेके हिन खे 25 वरह गुज़रिया, बाक़ी 25 वरह या 24 वरह या 23.5 वरह जेके बचनि था, उन जे ॾींहनि में, जीअं ॾींहं जे अंदरि माण्हू जी जेका इबादत आहे सा 24 कलाकनि में 48 हिसो आहे। छाकाणि त अधु कलाक इहो ॾींहं जो 48 हिसो आहे, 24 कलाकनि राति ॾींहं में। माना इहे जेके 24 वरह हिन जा थिया, इन 24 वरहनि जो 48 हिसो थींदो 6 महीना। माना 60 वरह जे उमिरि वारे माण्हूअ खे सिर्फ़ु 6 महीननि जी इबादत करणी आहे ऐं अल्लाह ताला वटि कामयाब थी वञे। महिनत एतिरी जंहिंखे 60 वरह ख़ुदा ॾिना आहिनि उमिरि जा, तंहिंमें 6 महीना इबादत जा करणा अथसि, बाक़ी ॿियो सॼो ॾियनि ख़बर न। इहो थोरो वक़्तु आहे, घणो मां पुछां थो, एतिरो थोरो वक़्तु आहे। अल्लाह ताला असांखे सचे हुजण जी तौफ़ीक़ अता फरमाए। निमाज़ पढ़ो। अल्लाह तबारक व तआला असांखे वजूद जी दौलत अता फरमाई आहे जो कहीं जे कारखाने में हिकिड़ो साउंड ट्रपड़ बि असांजे हुते कोन्हे। अखि ऐं अखि जी नज़र अल्लाह खां सवाइ ॿियनि ते न लभंदी। कन ऐं ॿुधण जी ताक़त, ज़ुबान ऐं कलाम गुफ़्तगू, दिमाग़ ऐं सोच अकुल, दिलि ऐं उन में इरादा, बदन उन में ताक़त,
जिस्म उन में जान ऐं साह अलाह खां सवाइ ॿिए कहीं वटि कोन्हे। इहो आहे तव्हां मुस्लमाननि जो अक़ीदो। पर इन खां सवाइ केतिरा गैर मज़हब वारा बि तव्हां सां इन ॻाल्हि में ॿधल आहिनि त इहा अता ऐं बख़्शीश अलाह साईं जे तरफ़ां आहे। तंहिं करे असां ते फर्ज़ थी पियो त उन जे ॾाढो कंधु झुकायूं, अलाह सां वफ़ादारी करियूं। दुआ आहे त अलाह ताला तव्हांखे असांखे पंहिंजो वफ़ादार बणाए। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत मुआज़ खां पुछियो, मुआज़ अलाह जो हक़ बाननि ते कहिड़ो आहे? चईं अलाह अलाह जो रसूल तो ॼाणे। फरमायूं त हीउ हक़ आहे अलाह जो त अलाह जी इबादत कनि, उन सां कंहिंखे शरीक न बणाइनि, उनखे ॾाढो झुकनि। फरमायूं तोखे ख़बर आहे त बाननि जो हक़ अलाह ते कहिड़ो? चईं अलाह अलाह जो रसूल तो ॼाणे। फरमायूं बाननि जो हक़ इहो आहे त अलाह ताला हुननि खे जहन्नम खां बचाए जन्नत में रखाए। ऐं ख़फ़ो एतिरो आहे सिर्फ़ु 60 वरह ते 6 महीना। अलाह तबारक व तआला सां वफ़ादारी पहिरीं उहा असां खां सागर थी आहे। सभु चयो अल्हम्दुलिल्लाह। उहा कहिड़ी? ला इलाहा इल्लल्लाह। अलाह जे रसूल सां वफ़ादारी, इहा अलाह सां वफ़ादारी आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो माण्हू अलाह जो अहदनामो कंदड़ वफ़ादारी जो कसम खणंदो आहे त रब तोखां सवाइ मां ॿियो कंहिंखे मालिक नथो सम्झां, ऐं इन राह जो रहबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मां उनखे पंहिंजो मुर्शिद ऐं अॻवान करे थो मञां ऐं पंहिंजो नबी थो चवां। अलाह ताला असां मुस्लमाननि खे इहा नेमत अता फरमाए। इन नेमत जो शुक्र करियो। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तबारक व तआला हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मेराज अता फरमायो। 1.25 लख नबियनि में इहो कुर्ब कंहिंखे न मिलियो, साबित कोन्हे। 1.25 लख नबियनि जी इमामत, 1.25 लख नबियनि जी सरदारी सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता थी। मेराज जी राति पहिरियों बैतुल मुक़द्दस में निमाज़ थी, जंहिंमें सभु नबी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां निमाज़ पढ़ा आया। हे हिन जहान में इमामत। रूहनि जे जहान में जॾहिं अञा दुनिया पैदा न थी हुई, उते अलाह तबारक व तआला हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह मुक़द्दस खे सिदारत जी ताज 1.25 लख नबियनि ते ख़ातमियत जी ताज पाराए सभिनी खां इक़रार कयो। सभिनी चयो अक़रार न, असां इक़रार कयोसीं। इहा ॻाल्हि क़ुरान में साबित आहे। वरी क़यामत जो जॾहिं मैदान थींदो, उते 1.25 लख नबियनि जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरगाह ते पहुचंदा। तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधल आहिनि, तंहिं करे मुख़्तसर। पोइ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी बि इहो ई सजदो कंदा जेको तव्हां अलाह खे सजदो कंदा आहियो। इंसान जे ज़ात में जेके औणायूं, इंसान जे शख़्स जूं औणायूं, कुल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़िही, हर हिकु इंसान खे संदसि गर्दन में जवाबदारी। पर इंसान ज़ात जी औणाई हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह जो हक़ सजदे सां अदा कंदा। पोइ जॾहिं सजदे में हक़ अदा थींदो, रब तबारक व तआला जे आॾो फरमाईंदुसि इरफा रासक सलतो त वशफत शफा या मोहम्मद। सिर मथे खणो, सुवाल करे तुंहिंजो ॿुधऊं, शफ़ाअत कर तुंहिंजी क़बूल करियूं। पोइ पाण फरमाइनि था त मां सिर खणंदुसि अलाह जे दरगाह में शफ़ाअत जो इलाज कंदुसि। अलाह ताला तव्हांखे असांखे शफ़ाअत नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ हो, इन ॻाल्हियुनि खे तव्हां सम्झो। मेराज जे राति जो इमाम, रूहनि जे जहान जो सदर, क़यामत जे मैदान में अलाह तबारक व तआला जे आॾो शाकिर, नबियनि जो बि ऐं सभिनी उम्मतुनि जो बि। इहो आहे सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह ताला असांखे इन जी उम्मत में कयो। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। ख़ातमुन नबीयीन सैयदुल मुरसलीन सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबियनि जी पुॼाणे, इन खां बाद को नबी कोन्हे। एॾो दीन, एॾो क़ुरान जो हिन किताब खां पोइ किताब कोन्हे। फरमाए थो फातू बि सूरत मिन मिस्ली वदू शुहदाकुम मिन दुनिल्लाह इन कुंतुम सादिक़ीन। सचा आहियो त तव्हां क़ुरान जहिड़ो कोई हिकिड़ो अर्फ़ का आयत को जुमिलो आणे ॾेखारियो, पंहिंजनि ॿोलियुनि में को प्रोग्राम पेश करियो। इल्लम तफ़अलू जे नथा करे सघो, वलम तफ़अलू हरगिज़ करे न सघंदव, फत्तक़ुन नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा। अहिड़ी बाहि खां पाण खे बचायो जंहिंमें माण्हू ऐं पत्थर सड़ी वेंदा। जे क़ुरान खे न चिंबड़िया त, जे क़ुरान खे चिंबड़ी पिया त उन बाहि खां बचंदा। ऐं यादि रखो, उहा बाहि दुनिया जे अंदरि लॻंदी,
मुजरिम जो हिते हूंदो त सज़ा बि हिते लॻंदसि न। चोर जो चोरी करे त आख़िर हुनखे सज़ा हिते लॻी जेल में। मुक़ाबले करण लाइ इंसान आयो कोन, वरी पोइ मञे ई बि न। इहो मुजरिम चए हिन दुनिया में तंहिं करे सज़ा बि बाहि जी हिते लॻेसि न। यूरोप बाहि तयारु कई आहे, चीन बाहि तयारु कई आहे, जापान बाहि तयारु कई आहे, रूस बाहि तयारु कई आहे, अमेरिका बाहि तयारु कई आहे, इंग्लैंड बाहि तयारु कई आहे। इन्हनि खे असां दावत था ॾियूं त क़ुर खे मञो त बाहि खां बचंदो, न त इहा बाहि तव्हांखे सारी। मुसलमानों क़ुर पाक खे चिंबड़ी पओ, दुआ करे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जंहिंजो सिखणु इल्मु, जंहिंजो पढ़णु दर्जो, जंहिंखे अमल करणु दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी ऐं छुटकारो, अहिड़ो क़ुर अल्लाह ताला अता फरमायो। फरमाए थो असां क़ुर तव्हां ॾे नूर करे मोकिलियो, अंज़लनाहु नूरन नहदी बिही मन नशाअ। हिनखे नूर करे असां नाज़िल कयो आहे, हिदायत कयो जंहिंखे चाहियूं। हिन क़ुर जी दावत असांखे दुनिया खे ॾियणी आहे, सारे दुनिया जे काफ़िरनि खे ॾियणी आहे। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे जो असांजो मुस्लमान ई अञा दावत खे सम्झी न चुको आहे त क़ुर असांखां छा थो घुरे, असांखे कहिड़े रस्ते हलाइण थो घुरे, नबी असांखे कहिड़ो रस्तो ॾेखारियो। रब जो फज़ल आहे, असां करने वारा आहियूं, ॻाल्हि सम्झण जे लाइ तयारु आहियूं, मजलिस में अचण जे लाइ तयारु आहियूं, पर इहा ॻाल्हि असां खां धोखे में छॾाई वई आहे। वॾो धोखो आयो आहे। अंग्रेज़नि असांजे हिन मुल्क ते 100 साल वरी हुकूमत कई, क़ुर पाक जी तालीम, क़ुर जो इल्मु असां खां परे करे छॾियऊं, मुस्लमान खे क़ुर खां अलॻि करे छॾी कयूं। अंग्रेज़नि जो वॾो धोखो हुयो। हिन असांजे मुल्क खे ग़ुलाम बणाए न टे सघिया, सवाइ हिनजे त पंहिंजी तहज़ीब सथियुनि। अंग्रेज़ जी तहज़ीब बुख, उञ, अयाशी, फहाशी, ज़िनाकारी, हरामायत, अंग्रेज़ जो इहो हाल। उन्हनि ॾिठो त हिन ग़यूर क़ौम जे मथां हुकूमत तेसि ताईं न करे सघंदी जेसिताईं हिननि खे पाण जो न बणायूं। पर हुननि इन जे लाइ जतन कया। हिन उम्मत में जज़्बे जिहाद हुयो ऐं जिहाद आहे क़यामत ताईं। अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामा, जिहाद क़यामत ते हलंदो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला फरमाए हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम, मां तव्हांखे अहिड़ो वापार ॾिसां जेको अज़ाब दर्दनाक खां तव्हांखे छॾाए। तुमिनून बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो, तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम, माल ऐं जान सां अल्लाह जे रस्ते में जिहाद करियो, क़ुर्बान करियो माल खे जान खे। रब फरमाए थो असां तव्हां सां वापार कयो आहे। इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह, अल्लाह मोमिननि सां वापार कयो आहे ऐं उन्हनि खां जान वरिती अथई ऐं माल वरितो अथई। जेकॾहिं तव्हां मूंसां वापार कंदा आहियो त मूं वटि जन्नत आयो आहे, जन्नत तव्हांखे ॾींदुसि। जान बि मूंखे ॾियो, माल बि मूंखे ॾियो त जन्नत तव्हांखे ॾियां। उहा जन्नत कंहिंखे ॾींदो? असांखे पाण वटि घुराए, माल बि असांजो पाण वटि घुराए, जान बि पाण वटि घुराए, उते जन्नत असां फरमाईंदो त हाणे तव्हां आज़ादु आहियो। हिन दुनिया जे अंदरि ही अल्लाह ताला वापार जी जाइ ठाही त जीअं संदसि बानो नबीअ जो उम्मती अल्लाह सां वापार करे, पोइ उनजो एवज़ एॾो त वॾो हुयो जो हिन दुनिया में मापी नथे सघियो। उनजी मूड़ी एॾी त वॾी आहे जो हिते हिन मुल्क में पइजी नथी सघे। तव्हां सौदो खणी वेंदा आहियो, अननि जा खरार, पोइ साहिब निकिरी वञी पैसा वठी ईंदा आहियो नोटनि जी सही, अननि जा खरार ट्रैक्टरनि ते गाॾियुनि ते काहे वेंदा आहियो बाज़ार में, पोइ त पैसा एतिरा हूंदा आहिनि जो तव्हां खीसे में विझी खणी ईंदा आहियो। दुनिया जे वापार जो इहो हाल आहे। आख़िरत जे वापार जो वरी नमूनो, रोज़ो तव्हां रखो, रब तबारक व तआला उनजे एवज़ में वण पैदा करे। मुंहिंजो हुज़ूर साईं फरमायो, उन जे छांव में हिकिड़े पासे घोड़ो डोड़ायो, ॿिए पासे ते पहुचे, 500 वरे जॾहिं पंधु करे डोड़े पोइ पहुचे। रोज़ सुबुह खां वठी शाम ताईं घोड़ो डोड़े, 500 वरे डोड़े, वण हिकिड़े जे छांव में जेको तुंहिंजे हिकिड़े रोज़े में पैदा थियो। अहिड़ा 30 रोज़ा 30 वण, इहो तुंहिंजो रुॻो रोज़नि जो बाग आहे एॾो। हाणे साईं हिकिड़ो वण जंहिंमें 500 वरे घोड़ो डोड़े हिन दुनिया जे अंदरि पोखिजे त मापंदो न मापंदो। तंहिं करे अल्लाह ताला खे तुंहिंजे इन अमलनि जे ऐं तुंहिंजे इन वापार ऐं अल्लाह सां तिजारतुनि जे एवज़ में जहान ई ॿियो वॾो पैदा करणो थियो जंहिंमें इहे ॻाल्हियूं सभु मापनि। सलात पढ़ो रसूल सलाम। हुन जहान में पहुचण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ज़रियो आहे, वाहिद हिकिड़ो ज़रियो आहे, ॿियो कुझु न। हिन दुनिया में उन जहान में पहुचण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो दॻो आहे, उहो आहे अल मौत
मौत जे ॾिठे मज़ो हर कंहिंखे लंघणो पवंदो। वलो कुन तुम फी बुरूज मुशय्यदा, तोड़े वॾनि मारनि ऐं बंगलनि में जेके चूने ऐं गच सां ऐं सीमर सां लोह जे आरसीसी सां छो न मज़बूत थियल हुजनि, उते जेकॾहिं तूं वेंदे त बि दग उथणो बि उहो आहे। माना मौत खां वक़्त ते आज़ादी माण्हू खे न मिलंदी ऐं पाण खे छॾाए बि न सघंदो, लंघणो पवंदो। पोइ जेकॾहिं हिते अलाह सां वापार करे ठही वियो त उते इज़त, जे न ठहियो त पोइ उते ज़िलत। असां दुआ था करियूं अलाह ताला पाक असांखे उम्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंसान ज़ात खे आख़िरत में इज़त अता फरमाए। अहिड़ो वॾो प्रोग्राम आहे। क़ुरान पाक इंसान ज़ात जे लाइ काफ़ी किताब। हिन क़ुरान खे सारी दुनिया पढ़े, ला यमक़ज़ी अजाइब हो अजाइबा त न खुटंदा। अलाह जे फराइज़ में एॾी बरकत जो निमाज़ माण्हू पढ़नि, निमाज़ खे को खुटाए न सघे। सारी दुनिया जा माण्हू निमाज़ पढ़नि त बि फर्ज़ बि पढ़ी सभिनी जो। मुस्लमानो इहो फर्ज़ हिकिड़ो दफ़ो आयो आहे, वरी ॿी हर उमिरि में न ईंदो। जेका सांझी जी निमाज़ पढ़ियो हिकिड़ो दफ़ो पढ़ियो, वरी उमिरि में इहा निमाज़ न ईंदी, वरी ॿी सांझी ॿियूं निमाज़ूं। अलाह ताला असांखे एॾो वॾो क़ुरान ॾिनो आहे ऐं असांखे अलाह ताला एॾो वॾो रसूल ॾिनो आहे, एॾो वॾो रसूल जो उनजो प्रोग्राम दुनिया में बि आख़िरत में बि, रूहनि जे जहान में बि सिदारत, दुनिया जे जहान में इमामत, आख़िरत जे जहान में शफ़ाअत। एॾो अलाह तबारक व तआला असांखे रसूल, रसूल बि वॾो फरमाए थो त तमामु वॾो रसूल, क़ुरान बि तमामु वॾो, जंहिंसां मुक़ाबिलो कोन। काबतुल्लाह बि एॾो वॾो, काबो बि अलाह तबारक व तआला एॾो वॾो अता फरमायो जो फरमाए थो त फवल्लू वुजूहकुम शत्रहू, सारी दुनिया में जिते बि हुजो मुंहुं काबतुल्लाह ॾे करियो त तव्हांजो इहो मुंहुं काबतुल्लाह ॾे पहुचंदो, काबे जो फैज़ तव्हां वटि पहुचंदो। हिकु वक़्तु सारी दुनिया जा माण्हू काबे ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़नि, इन काबे मथां जेका नूरानियत निकिरे थी सभिनी जे चेहरे ते पवे। काबो एॾो वॾो, क़ुरान एॾो वॾो, रसूल एॾो वॾो, अलाह तबारक व तआला आहे अल्लाह अकबर। माना सभिनी शयुनि खां रब ताला वॾो, अलाह ताला बि असांजो वॾो, काबतुल्लाह बि असांजो वॾो, क़ुरान बि असांजो वॾो, रसूल बि असांजो वॾो। त पोइ रब तबारक व तआला हीअ उम्मत बि तमामु वॾी कई जो क़यामत ताईं यकी उम्मत हलंदी। मुस्लमानो यादि रखो, यादि रखो, हिन क़ुरान जे ज़रिए, निमाज़ जे ज़रिए, जिहाद जे ज़रिए, जान ऐं माल जे क़ुर्बानीअ जे ज़रिए जेका अलाह जे क़ुरान ते, नबी जे इज़त ते तव्हां क़ुर्बान था करियो, इन तव्हांजे कुवत ऐं दिफ़ा जे ज़रिए अलाह तबारक व तआला क़यामत खे धिको ॾेई छॾियो आहे। पर तव्हां मुस्लमाननि जे इन क़ुर्बानीअ ॿिए शइ खे त धिको ॾिनो, कुफर खे धिको ॾिनो, शिरक खे धिको ॾिनो, फहश खे धिको ॾिनो, सूद खे धिको ॾिनो, ज़िना खे धिको ॾिनो, चोरी खे धिको ॾिनो, इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां मुस्लमाननि धिको ख़ासो ॾिनो आहे। हीअ जुदा शइ आहे त माण्हू मुलवस थींदो आहे गुनाहनि में, पर अक़ीदे जे लिहाज़ सां बि तव्हां धिको ॾिनो आहे। तव्हां में केतिरा साल आहिनि जिन अमलनि सालनि जे ज़रिए धिको ॾिनो आहे। यादि रखो अलाह तबारक व तआला जेकर क़यामत हींअर क़ाइमु करे जेकॾहिं तव्हां मथां कोई हिकिड़ो बि न हुजे। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो अल्लाह चवण वारो जेसि ताईं बि हिकिड़ो दुनिया में हूंदो ख़ुदा तेसि ताईं क़यामत क़ाइमु न कंदो। चइबो त तव्हांजे करे अलाह ताला क़यामत खे धिको ॾिनो आहे। इहा ॻाल्हि सम्झ में आई की न? सलात पढ़ो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा अज़ीज़ो, असांखे इन्हनि शयुनि जी इज़त करणी आहे। अलाह जी हीअ इज़त आहे त सजदो उन जे ॾाढो करे। जेको सजदो ख़ुदा खे नथो करे इज़त न की, पर जेको ख़ुदा खे सजदो करे थो ऐं ॿिए खे बि सजदो करे थो, इहो ग़लती थो करे। इहा ग़लती तव्हांखे मां हिकिड़ो नंढड़ो नमूनो थो पेश करियां, उते तव्हां पंहिंजे दिलनि ते हथ रखी महसूसु करियो। माण्हू हिकिड़ो शादी करे चए ॾाढे लाॾ को ॾिसां, छोकिरो बि ॾाढी चङी, घर में उथे रहे, तमामु सुठो, लटा कपिड़ा बि ख़ासा, माण्हुनि खे बि उते पंहिंजनि पाड़े वारनि खे बि वञे अख़लाक सां ॻाल्हाए, वणे पई सभिनी खे, महिमाननि जी बि ख़िदमतूं करे, पंहिंजे ससु सहुरे सां सुठो हले, पीउ माउ सां खासो, या चङी चइबी न। पर मुड़ुस सां जेको तालुक निकाह वारो आहे उहो उन में हुन सां नथी बणिजे, पोइ इहा चङी चइबी। सभिनी खे ख़ुशि कयईं, पर जंहिं बुनियाद ते हिते आई हिन घर में, उन बुनियाद ते हीअ न हली, उन पंहिंजे फर्ज़ खे अदा न कयईं, त पोइ इहा चङी न चइबी न। तव्हां दुनिया में हवाई जहाज़ उॾायो, ज़मीन में सुराख कढो, वापार तिजारतूं करियो, अमीर बणिजी वञो, इम्तिहान पास कयो, सभु कम करियो, पर जे सजदो न कयो त पंहिंजे वजूद जो जेको हिन दुनिया में अचण जो हक़ अदा न कयो, उन किनीअ छोरीअ वांगुरु तव्हां बि किनारो को। ईअं आहे की न? तव्हांजी गैरत इन ॻाल्हि खे सहंदी त अहिड़ी शादी करियो।
रब ताला जे गैरत खे उहे चैलेंज था ॾियनि जेके ख़ुदा खे सजदो नथा कनि। हिकिड़ो मसइलो सम्झ में आयो की न? ॿियो मसइलो, हाणे असां फर्ज़ था कयूं त तव्हां सभिनी सजदो कयो आहे, ठीकु आहे, पर निमाज़ूं बि पढ़नि था, रोज़ा बि रखनि था, हज बि कनि था, ज़कात बि ॾियनि था, क़ुर बि पढ़नि था, ज़िक्र तस्वीर ॾाढा भला माण्हू, सखावत बि हातिम ताई खां ज़ोर, अदालत बि नौशरवान खां ज़ोर, अहिड़ा सुठा, ठीकु सही आहे, छोकरी इहा ॾाढी सुठी आहे, घर में बि सुठो हले, मिटनि माइटनि सां, ग़रीबनि मिस्किननि सां, यतीमनि सां, पंहिंजे मुड़ुस सां बि तमामु सुठो हले, असली ॿार बचा बि ॼणे वेठा कई तंहिंजे करे मुड़ुस बि ख़ुशि थिए, पर कॾहिं मुड़ुस ॿाहिरि हले थो वञे त चोरी छपीअ इहो जेको मुड़ुस सां वास्तो होसि तमामु हिकिड़े वॾे इज़त वारे माण्हू सां या कहिड़े माण्हू सां उहो निभाए थी छॾे, इहा सही आहे, इहा शरीफ़ चइबी? भला छा आहे? तव्हांजी गैरत हिनखे सहे थी? नथी सहे न। अल्लाह तबारक व तआला जे सजदे करण खां पोइ इहो सिर जेकॾहिं ॿिए जे आॾो झुकायो थो त अहिड़ी ख़ुदा जे गैरत खे चैलेंज था करियो, जहिड़ी इन रन करे पंहिंजे मुड़ुस खे चैलेंज कई हुजे गैरत ते। मुस्लमानो इन ॻाल्हियुनि खे सम्झो, सजदो करणु तमामु ज़रूरी आहे, अल्लाह खां सवाइ ॿिए खे सजदो न कबो, इहा आहे रब तबारक व तआला जी इज़त। ॿियो हे क़ुर पाक आहे, हे अल्लाह तबारक व तआला असांजे तालीम जे लाइ मोकिलियो आहे, हिन क़ुर पाक जी जाइ आहे दिलि। अल्लाह ताला फरमाए थो पाण फइन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक, ए नबी हे क़ुर असां तुंहिंजे दिलि ते लाथोसीं, जंहिंजे दिलि में कलमो उतां क़ुर नकुल थी वरी तुंहिंजे दिलि ते आयो। दिल रा बदिल रहे, दिल जी दिल सां ईअं आहे, तुंहिंजी दिलि नबीअ जे दिलि सां ईमान में ताल्लुको तार ॻंढे चुकी, तंहिं करे जेको क़ुर उते ॾिठो उन जो ईमान तो वटि आयो। जीअं नबी क़ुर खे पंहिंजो किताब अल्लाह जो नाज़िल कयल सम्झंदो हो ऐं दुनिया जे अंदरि हिदायत जो रहबर ऐं छुटकारे निजात जो ज़रियो सम्झंदो हो, तीअं तूं बि सम्झे थो की न? इहा तार ॻंढिजी वई तुंहिंजी, माना तुंहिंजे दिलि ते क़ुर आयो। हाणे इन क़ुर पाक जी तोखे इज़त करणी आहे, कीअं? ज़ुबान सां पढ़ इन क़ुर पाक खे, दिमाग़ सां सम्झ इन क़ुर पाक खे, हथनि सां अमल कर इन क़ुर पाक सां, माण्हुनि खे ॿुधाए इन क़ुर पाक खे, इहो आहे पोइ तुंहिंजो अमल। पोइ हे क़ुर तोखे दुनिया जी का बि अहिड़ी शइ कान्हे जंहिंखां रोके, पर अॻ में मुस्लमान करे थो, पोइ फरमाए थो अइदू लहुम मस्तताअतुम मिन क़ुव्वति व मिन रिबातिल ख़ैल तुरहिबून बिही अदुवल्लाह व अदुवकुम। काफ़िर कंदो आहे नफ़्स जे लाइ, मोमिन कंदो आहे ख़ुदा जे लाइ, कमु ॿिन्ही जो हिकु जहिड़ो आहे। काफ़िर बि खाईंदो आहे, मोमिन बि खाईंदो आहे, काफ़िर खाई कुफुर कंदो आहे, मोमिन खाई कलमो पढ़ंदो आहे, मक़सदु त साॻियो आहे। खाधो हुन बि, खाधो हिन बि, हिन कलमो पढ़ियो, हुन कुफुर कयो, हिन ख़ुदा खे सजदो कयो, हुन बुत खे सजदो कयो, हिन परहेज़गारी कई, हुन बुछड़ाई कई, हिन अदालत कई, हुन ज़ुल्म कयो, रिज़्क़ ॿिन्ही जो खाधो, फ़र्क़ु कहिड़ो आहे? पर क़ुर फरमाए थो त तव्हां सालिह बणिजी वञो, ख़ुदा जा फर्माबरदार थी पओ। इन क़ुर पाक जे लाइ सिखणु इल्मु ज़रूरी आहे, इल्म खां सवाइ अमल थींदो कोन। माण्हू जेसिताईं ॼाणंदो न तेसिताईं कीअं कंदो? कंहिं माण्हू खे तव्हां वञी चवंदव त साईं ही मूंखे थोरो लोह जो टुकड़ो आयो, पतरो करे ॾियो धक हणी, चवंदो बाबा मूंखे लोहर त न आयो, मूंखे न ईंदो, लोहार खे कराए। माना अॻ में हो ॼाणे कोन थो उहो कमु, जो उथी वरी पोइ अमल करे चवंदो मां ॼाणा ई नथो। अॻा हे इस्लाम आहे, क़ुर आहे, ॼाणण खां सवाइ अमल माण्हू कीअं कंदो? पंहिंजे लाइ फरमाए थो फसलू अल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, जेके क़ुर वारा आहिनि तिन खां वञी क़ुर सिखो। तव्हांजा क़ुर वारा अथव उलमा किराम, उन उलमा किराम खां क़ुर सिखो, पंहिंजे बच्चनि खे दीन सेखारियो। अल्लाह ताला फरमाए थो त असां हिन क़ुर जी हिफ़ाज़त कई आहे, पर हिफ़ाज़त कई पंहिंजे फ़ौज सां, जीअं बादशाह पंहिंजे मुल्क जी फ़ौज सां हिफ़ाज़त कंदो आहे, खज़ाने जी फ़ौज सां हिफ़ाज़त कंदो आहे, अल्लाह ताला क़ुर असां ॾिनो करे फ़ौज सां हिफ़ाज़त कई। हिन क़ुर जी फ़ौज ई सिपा सालार हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़ौज ई साहबा किराम, उन खां बाद फ़ौज मुंहिंजा पैदा थींदी वई। हाणे उलमा किराम, मुफ़स्सिरीन, सूफ़िया इज़ाम, बुज़ुर्गान दीन, औलिया किराम, शुहदा, सुलहा, इहे सभु क़ुर जी फ़ौज आहिनि। असां मुस्लमान कलमे वारा सभु क़ुर जी फ़ौज आहियूं, क़ुर जे सिखण वारा, क़ुर जे पढ़ण वारा, क़ुर जे लफ़्ज़नि जे दुरुस्त करण वारा, क़ुर शरीफ़ जे मानाउनि खे ॿुधाइण वारा, इहे सभु फ़ौज आहिनि क़ुर जी। अल्लाह ताला असांखे तव्हांखे सिपाही क़ुर जो बनाए। फरमाए थो अइदू लहुम मस्तताअतुम मिन क़ुव्वति व मिन रिबातिल ख़ैल तुरहिबून बिही अदुवल्लाह व अदुवकुम। तयार करियो पंहिंजी ताक़त खे जेतिरो थी सघे, ताक़त खे तयार करियो। साहबा किराम पुछियोसीं कहिड़ी ताक़त आहे जंहिंखे तयार करियूं? फरमायो अला इनल क़ुव्वत रमियो, अला इनल क़ुव्वत रमियो, अला इनल क़ुव्वत रमियो, निशान चुटियो, निशान चुटियो, निशान चुटियो। हे क़ुर थो फरमाए।
इन क़ुरान फरमायो कि सलात नमाज़ पढ़ो, इन क़ुरान फरमायो तो ज़कात ॾियो, इन क़ुरान फरमायो हज तव्हांखे फ़र्ज़ आहे, इहो ई क़ुरान फरमाए थो त हथियार खणो निशान चुकियो। फ़र्क़ु आहे को? क़ुरान हो बि हुकुम थो करे, हो बि हुकुम थो करे। तंहिंजी माना त इहो बि फ़र्ज़ु आहे असांखे, मुस्लमाननि खे निशान चुटणु फ़र्ज़ु आहे। मुस्लमान हर हिकिड़ो ॼमण सां मुजाहिद आहे। सैयदना उमर फारूक रज़ी अलाह ताला जे ज़माने में जॾहिं ॿार ॼमंदो हो, पोइ जॾहिं मानी टुकड़ो खाईंदो हो, वॾो थी बुबो छॾाए, पोइ हुनखे फ़ौजी करार ॾेई हुनजी पघार मुक़ररु कई वेंदी। हिकिड़े दफ़े राति जो घुमंदे घुमंदे जंगलनि में कंहिं घर में ॾिठई त ॿार नथो रोए, पर ॿार नंढड़ो हुजे, बस न पियो करे। ॿार जी माउ थी चवे पंहिंजे उन वॾीअ खे त बस नथो करे, भला हिनखे मां संग ॾियां। हुन चयोसि न, हिन जा बबा छॾाया अथऊं, इहो रोई पाणे बसि कंदो, हिनखे मानी जॾहिं खाराईंदासीं पोइ हुते दफ़्तर में दाख़िल कराए पघारनि जी मुक़ररु कराईंदासीं, मानी जॾहिं खाईंदो त पोइ हिनखे पघार मिलंदी। छोकिरी हिनखे न ॾिजांइ। हज़रत उमर फारूक खे ॾाढो ॾुख पतो, चई बाबा तव्हां हिनखे संग ॾियो, तव्हां हिनखे संग ॾियो। सुभाणे ते कानून मुक़ररु कयईं, चई त जेको बि ॿार ॼमे उहो इस्लाम जो सिपाही आहे, पघार हुनजी मुक़ररु थी। तव्हां सभु ॿार बचे नंढा वॾा इस्लाम जा सिपाही आहियो, सभु फ़ौज आहियो क़ुरान जी। अलाह तबारक व तआला असांखे इस्लाम जी फ़ौज करार ॾींदो आहे। फरमाए थो तव्हां मुजाहिद आहियो, अलाह जे रस्ते में जान ऐं माल ॾियो, इहो क़ुरान में फरमाए थी। ही सारी फ़ौज आहे इस्लाम जी। सारे पंहिंजे मुल्क में 8 करोड़ मुस्लमान आहिनि, मुल्क में 8 ई करोड़ फ़ौज आहे। 8 करोड़ फ़ौज कई मुल्क में कान्हे, एॾी फ़ौज असांजे पाकिस्तान में एॾी फ़ौज आहे। तरबियत, तालीम, फ़ौजी सिख्या जेका इस्लाम ऐं क़ुरान ॾिनी आहे उहा असांजे मथां फ़र्ज़ु आहे। निशान जो चुटणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे। अंग्रेज़ मनहूस आया, उन्हनि ॾिठो त हिन मुजाहिद क़ौम सां असांजो मामिलो थियो आहे, हुकूमत कीअं कंदासीं। लॉर्ड किलायू उन्हनि खे चवरायो, उहो हिन मुल्क में अचे वाइसराय बणियो। चवणी हुननि खे लिखियईं त 3 ॻाल्हियूं करियो त पोइ हुकूमत आराम सां कंदो। हिकिड़ी हीअ त हिननि जा अॻवान सभु क़तल कराए जेके जिहाद जी ॻाल्हि हिननि खे ॿुधाइनि था, अंग्रेज़नि जे मुक़ाबले में हिननि खे उथारनि था। असांजे हिंदुस्तान जी तारीख़, अंग्रेज़नि जे मुल्कनि जी तारीख़ जेका मुस्लमाननि ते हुकूमत कयूं, इहा ॿुधाए थी त 15 लख माण्हू अॼु ताईं असांजा अंग्रेज़नि माराया आहिनि जेके अॻवान हुआ। सिर्फ़ इन गुनाह में त हे क़ौम खे क़ुरान छो था ॿुधाइनि, उन्हनि जी अॻवानी छो था कनि। ॻाल्हि सम्झो की न? लॉर्ड किलायू जे चवण ते हिकिड़ो कमु ॿियो त हिन में फिरके वारनि इख़्तिलाफ़ करायो। असां दावत था ॾियूं उन्हनि शख़्सनि खे जेके पाण में फिरके वारनि इख़्तिलाफ़ था कनि ऐं पाण में ॻाल्हियुनि में मसइलनि में झगड़ा था कनि, त तव्हां अंग्रेज़नि जे अचण खां 5 ॾींहं अॻे, 15 ॾींहं अॻे, पर 15 मिंट अॻे ॿुधायो त हिन असांजे मुल्क में इख़्तिलाफ़ हुयो को? का बि छेड़छाड़ कान हुई, सभु मुस्लमान आहे, सभु मुजाहिद आहे। अंग्रेज़नि इहा छेड़छाड़ कराए पाण में विढ़ाए ऐं पोइ हुकूमत कई। ऐं टियों ही हुयो त फ़ौज हिननि खां अलॻि करियो, फ़ौज अलॻि करियो, जीअं मुस्लमाननि खां फ़ौजी तरबियत, सिख्या, निशान जो चुटणो खसिजी वञे कुझु वक़्त खां पोइ। अंग्रेज़नि चयो त असां तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं, फ़ौज अलॻि था करियो, इहो मकर कयूं, इहो बहानो कयूं, छावड़ियूं जुदा कयूं, उते कंहिंजे अचण वञण जी बंदिश पइजी वई। फ़ौज माण्हुनि सां न मिले, माण्हू फ़ौज सां न मिलनि, हिक ॿिए जे जज़्बात जी ख़बर ई कान त क़दुरु बि कोन। इहे फ़ौज जुदा करे हिन हिंदुस्तान खे पंहिंजी फ़ौज सां ग़ुलाम बणायो, पंहिंजे फ़ौजी ताक़त सां ग़ुलाम बणायो। हिन हिंदुस्तान जे मुल्क में अंग्रेज़नि कॾहिं बि ही ॻाल्हि साबित कोई बि अंग्रेज़नि जी न करे सघंदो त हिंदुस्तान सां हिकिड़ो ॿियो मुल्क फतह करे मिलाए वधायूं। न, हिंदुस्तान जे मुस्लमाननि ते इन फ़ौज सां कब्ज़ो करे मुस्लमाननि खे हमेशह फतह कंदा रहिया। हा, जेकॾहिं कयूं त वरी ॿिए हंधि काथे तुर्कनि ते हमिलो, समरना ते फतह, काबे ते गोलियूं, इहे अंग्रेज़नि हणायूं, वरी बि मुस्लमाननि खे फतह करण जे लाइ फ़ौज इस्तेमालु कयूं, जेका फ़ौज हुआ काफ़रनि जी, मराठा हा, के डिच हा, के ॿिए क़िस्म जूं क़ौमूं, अंग्रेज़ हा, जिन सां असांजे मुल्क ते तसल्लुत करे वञनि। मतिलबु त फ़ौजी कुवत हुननि असांजी कसी। जॾहिं क्या ॻाल्हि सम्झ में आई की न? चाकू बि हिकिड़ो मुस्लमाननि खे रखणु ॾिनो वियो ऐं नबी साईं फरमाइनि था, अलाह ताला फरमाए थो क़ुरान में त तव्हां तयारु रहो। मुजाहिदा मुस्लमान पाण खे जिहाद में सम्झे। अंग्रेज़नि ॾिठो त जिहाद जो जज़्बो अञा बि नथो वञे, हथियार खसियासीं, फ़ौज अलॻि कईसीं, पर अञा जिहाद जो जज़्बो नथो वञे। पोइ छा कयूं? कोशिशि कयूं त को अहिड़ो कमु कजे जंहिंमें जिहाद जो मसइलो हिननि मथां निकिरे। जीअं ॿिया मसइला केतिरा असांजे मुल्क में विधाऊं ऐं उनखे ख़ारिज कयाऊं, घणियूं ग़लतियूं, घणियूं हरकतूं केतिरियूं ॿुधाइजनि, मख़सूस चंद ॻाल्हियूं, वक़्तु थोरो। जिहाद जे जज़्बे खे कढण जे लाइ कोशिशि कयूं, लेकिन फ़ैसिलो कयूं त जिहाद थींदो हिन क़ुरान सां। क़ुरान निकिरे त जिहाद जो जज़्बो निकिरे। क़ुरान कीअं कढनि मुस्लमाननि खां? मुस्लमान खे हाफ़िज़ पंहिंजा, आलिम पंहिंजा, कातिब पंहिंजा, वरी लिखंदा ऐं मुस्लमान क़ुरान ईअं ई काफ़िर खे ॾिए त उहो वञी क़ुरान खे सारे या किथे बेहरमती करे। इहो मुमकिन आहे जो मुस्लमान जे घर में जो क़ुरान हुकूमत वारो वठणु अचे? अंग्रेज़नि जो हुकूमत वारो न हुयो,
तंहिं करे पोइ चयूं त इहो नामुमकिन आहे, तिबाही मुल्क में अची वेंदी। पोइ हिननि हिकिड़ो फ़ैसिलो कयो त अहिड़ो हिकिड़ो माण्हू उथारियूं जेको चए त मां नबी आहियां, जेको चए त मां नबी आहियां। पोइ इहा ख़बर हुजनि त नबीअ खे न मञींदा, छो त इहो मसइलो असांजो पुराणो हो। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में असवद नाले हिकिड़े शख़्स आहे, नबूवत जी दावा कई, लड़ाई थी, हज़ारे माण्हू शहीद थी विया, असांजा बि हुननि जा बि हज़ारे माण्हू क़तल थिया। नेठि मुसैलिम कज़ाब उन दावा कंदड़ कूड़े खे जहन्नम रसीद कयो वियो। मुल्क में कॾहिं छापर थी, जिन तौबा कई तिन खे छॾे वियो, जिन तौबा न कई तिन खे क़तल कयो वियो। हे आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार, उन खां बाद ख़लीफ़े अव्वल सिद्दीक़ अकबर जो किरदार। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुबारक ॾियारे मोकिली, जॾहिं असवद मसीह खे यमन में नबी साईं जे सारनि मोकिलियल वञी क़तल कयो। जिब्राइल अलैहिस्सलाम अची चयो तुंहिंजे नबूवत जो दुश्मन क़तल थी वियो। हुज़ूर साईं जन ॿिए ॾींहं ते पंहिंजे रब ॾे विया, वक़्तु एतिरो सोढ़ो हो। ऐं उहे माण्हू उतां फातिह निकिरी आया पे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में फतह जी ख़ुशख़बरी ॾियण। 5 ॾींहं ते रिवायत में अचे थो पहुचनि था, पर 3 ॾींहं अॻु में हुज़ूर साईं जन पंहिंजे रब ॾे वञी चुका। अल्लाह ताला ॾिठो पंहिंजे इल्म में त हे 5 ॾींहं पहुचंदा, नबी त मां वटि 2 ॾींहं थो अचे, पाण जिब्राइल जे ज़रिए मुबारक ॾिनई त तोखे बि मुबारक, उम्मत खे बि तूं पंहिंजो पाण मुबारक ॾे त उहो दुश्मन नबूवत जो ख़तमु थी वियो। ॻाल्हि सम्झ में आई की न? हीअ आहे उन खां बाद नबी साईं खां बाद नबूवत जो किरदार। फरमाइनि था त अहिड़ा 30 दज्जाल पैदा थींदा, सयाती मिन बादी सलासून कज़ाबून दज्जालून कुल्लुहुम यदई नबुव्वह अला इन्नहु ला नबी बादी। मूंखां बाद 30 कूड़ा दज्जाल पैदा थींदा, हर हिकिड़ो चवंदो मां नबी। ख़बरदार थियो मूंखां बाद क़यामत ताईं कोई नबी न आहे। जॾहिं उहे 30 पूरा थींदा, पूरे थियण जी माना छा आहे? ख़तम थी वेंदा, मजा मेट थी वेंदा, उहे कुझु न रहंदा, उन्हनि जी क़ौम बि तिबाह थींदी। असां इन हदीस शरीफ़ जी ईअं माना सम्झूं था, छो त जंहिं जंहिं नबूवत जी दावा कई आहे उहो तिबाह थियो आहे पंहिंजे क़ौम समेत। ईअं हे ग़ुलाम कादियानी बि पंहिंजे क़ौम समेत तिबाह थींदो। अञा 30 बि कोन थिया आहिनि, उन्हनि 30 जे विच में आहे। तंहिं करे जेसि ताईं 30 थियनि, अदद 30 जो छा हूंदो? ॿियो अदद पहिरें खे ख़तमु कंदो, 5 अदद जेको ईंदो आहे सो 4 खे ख़तमु कंदो आहे, 30 अदद 29 खे ख़तमु कंदो। इहा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे मुबारक ॾिनी आहे त 30 दज्जाल पैदा थींदा। 30 तॾहिं थियनि जॾहिं 1 2 3 करे 29 ते अचो त पोइ 30 थियनि, 29 बि ख़तमु थिए त पोइ 30। हे उन्हनि जे अंदरि आहे, तंहिं करे इहे पंहिंजे क़ौम समेत ख़तमु थींदो। ऐं 30 वरी ख़तमु थींदो जॾहिं त पोइ वॾो दज्जाल ईंदो जेको चवंदो त मां हाणे ख़ुदि ख़ुदा आहियां। मुंहिंजो हुज़ूर साईं फरमायो त दज्जाल जी ख़बर तव्हांखे मां ॿुधायां थो। अखि सॼीअ खां काणो हूंदो, अखि उभिरियल हूंदसि ॿाहिरि, ऐं मिरल ते हुन ते कुफर लिखियलु हूंदो। मींहं वसाईंदो, जन्नत बेहिश्त साण हूंदो, दोज़ख साण हूंदो। एतिरे क़दुरु हुनखे वॾा कृष्मा हूंदा, ककर वसाए छॾींदो, मुंहं खे जहिड़ो करे ॾेखारींदो। अल्लाह ताला तव्हांखे असांखे इन फितने खां बचाए। पोइ हिकिड़ो शख़्स हूंदो जेको उहो यको मुल्क में परवगा न कंदो, ॿियनि केतिरनि माण्हुनि खे कढलाईंदो। रिवायत में अचे थो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70,000 सायूं चादरूं वेड़े कढ लॻंदा ऐं मुल्क जे लाइ प्रोपगंडा न कंदा त इहो ख़ुदा अथव। इहा हालत बि थींदी। उन दज्जाल खे एतिरा माण्हू मञींदा, 70,000 तुंहिंजा वर्कर हूंदा, सायूं चादरूं वेड़े बुज़ुर्ग थी कढ लॻंदा हुनजे। माण्हू चवंदा त इहो घुराया बसि, खाओ पीओ मज़ा करियो। आया सम्झ शरीफ़ में? दज्जाल वॾे में वॾो चोर हूंदो। तव्हांखे अजब लॻंदो चोर कीअं हूंदो? चोर वेंदो आहे ताला भञी मिल्कियत खणंदो, हे ईअं न कंदो, हे जादू जे ज़ोर ते, किरशमे जे ज़ोर ते माण्हुनि जे घरनि में जेका मिल्कियत ऐं दौलत हूंदी उहा हिन जे पोयां ईअं उॾंदी ईंदी जीअं राणीअ मथे जे पुठियां मखा लॻंदा आहिनि। सोन भेण जे पोयां, पैसा भेण जे पोयां, ज़ेवर भेण जे पोयां, जवाहर भेण जे पोयां ढेर थींदा वेंदा। इहा पराई मिल्कियत पोइ पंहिंजे मुरीदनि खे ईअं विराए छॾींदो वेंदो। पोइ जेको हक़ हलाल वारो हूंदो, नेक शख़्स हूंदो, चवंदो थिए हराम जी मिल्कियत मां न वठंदुसि। दज्जाल पंहिंजे हथनि सां ऐं हुनजा ख़लीफ़ा पंहिंजे हथनि सां कराईंदा, पर नेक बाना ख़ुदा जा हरगिज़ न वठंदा। मुंहिंजो हुज़ूर साईं फरमायो तंहिं वक़्त में ॾांड जी मुंडी एॾी महांगी थींदी जो सोन जेॾी मुंडी उन ॾांड जेॾी ॾियो त बि न मिलंदी। इहे दुख ऐं ॾुख में केतिरा माण्हू पिया मरंदा, मगर दज्जाल खे न मञींदा त हो ढो पिया कंदा। इहा चोरी जी मिल्कियत, रसम जी मिल्कियत, हराम जी मिल्कियत, दज्जाल 31 हूंदो जेको अचे ऐं दजल कंदो। पोइ मां उते दज्जाल चवंदो त मुंहिंजे मुखालिफ़ को आहे, चवंदो साईं हा सॼो मुल्क ठीकु थी वियो आहे, बाक़ी हिकिड़ो माण्हू तव्हांजी मुखालिफ़त करे वठी अचोसि। आख़िर हुनखे वठी ईंदा। अजन तूं छा थो चवईं? चई मां तोखे दज्जाल थो चवां। चई त मूंखे मां ख़ुदा आहियां, तूं मूंखे दज्जाल थो चईं? चई ख़ुदा काणो थींदो आहे छा? तोखे तुंहिंजी अखि हिकिड़ी काणी आहे, ॿाहिरि निकिती पई अंगूर वांगुरु, निर तुंहिंजे ते कुफुर लिखियलु आहे, तूं दज्जाल? पोइ चवंदुसि त मां ख़ुदा आहियां, ॾिस हे बेहिश्त आहे, दो दफ़ा मूंखे मारण जी जी ताक़त आहे। पोइ माण्हू खे चवंदो त ॾिसो हिनखे मां मारियां? माण्हू चवंदो हा मार। पोइ जियारियांसि, हा जियार। हणंदुसि तरार त ॿ घटी पवंदो, ख़ुदा जे तरार सां मारींदो आहे छा? अॻ में त कूड़ो हिते ई पधरो।
हमारा फैसी जगह आहिनि ॿ टुकड़ा हिकिड़ो हेॾे पढ़ करे करे हेॾे कंध हिकिड़ी हेॾे हेॾे सीधे ते हणंदो सभु पोइ वरी चवंदुसि तुम बेज़नी हो सुनो जे हुकुम सां वरी ॿई पुर मिली बीह रहंदा पोइ ख़ुशि थींदो चवंदो ॾिठो आहे मां अलाह आहियां न माण्हू सजदो करे पवंदसि हिनखे चवंदो छा थो चवी की मज़हब इलाही यकीन आहे मुंहिंजो तीअं यकीन वधी वियो जो मुंहिंजे हबीब फरमायो हो त उहो हिकिड़ो दफ़ो कमु इहो करे सघंदो ॿीहर तूं मूंखे न धकु हणी सघंदे न मारे सघंदे न ॾियारे सघंदे मुंहिंजे हबीब ईअं फरमायो हो आया सम्झ शरीफ़ मुस्लमानो इस्लाम ऐं क़ुरान इंसान ज़ात जी इज़त कई आहे पघर जी इज़त रत जी इज़त जान जी इज़त असमत जी इज़त इंसान ज़ात जी इन में कुफ्र इस्लाम जो सुवाल बि कोन्हे अहिड़ो मज़हब चैलेंज था करियूं दुनिया खे ॾेखारनि यूरोप खे चैलेंज आहे अमेरिका खे चैलेंज आहे इंग्लैंड खे रूस खे कैम्यूनिज़म खे सोशलिज़म खे चैलेंज आहे जेकी हिन क़ुरान प्रोग्राम पेश कयो आहे इहे ॿुधाइनि ॿुधो अलाह ताला क़ुरान में फरमाए थो नफ़्स बिन्नफ़्स जेकॾहिं को कंहिंजे जान खे मारे त उनजी जान उनजे एवज़ में ख़तमु कबी इन में इहा ॻाल्हि ई कान्हे त मुस्लमान हुजे मुस्लमान काफ़िर खे मारे त काफ़िर जे मुस्लमान खे मारबो नफ़्स बि नफ़्स बीठो आहे न हीअ आहे क़ुरान जो मसइलो इहे अंग्रेज़ कंहिं ॿिए मुल्क जे माण्हू खे जेको गोरो न हुजे उनखे माण्हू ई न सम्झंदा आहिनि जान जे मुक़ाबले में जान त परे आहे इहे कहिड़ी था मुसावत कनि ऐं रूस जे अंदरि जान जे मुक़ाबले में जान जो त को सुवाल ई कोन्हे जेको मुसावत जी दावा कंदड़ आहे त मां इंसान ज़ात जे लाइ मुसावत जो सबक़ु आंदो आहे लीनन ऐं कार्ल मार्कस खे अॻिते करे ऐं चवनि था त असां मुसावत दुनिया खे ॾियूं था इहा ईअं हिकिड़ो इंसान मरी वञे त ॿियो ख़ुशि ते घुमंदो इहा मुसावत आहे हुनजो ज़ाल रमी थी वञे हुनजा बच्चा यतीम थी दर पदर थी वञनि हुनजो लाश खाक में लथपथ थी वञे इस्लाम इन गैरत वारो आहे जो नथो सहे त कंहिं बेगुनाह जो कतरो रत ते किरे अलाह जो अर्श बेगुनाह इस्लाम इंसान जे रत ते ॾके थो इहा मुसावत ॿुधाए त आहे किथां इन नफ़्स बिन अहिड़ो वॾो मसइलो अञा बि अॻिते केतिरा मसइला आहिनि पर मां तव्हांखे जिन्स मुसावत थी ॿुधाई थो पघर जी इज़त मुंहिंजो हुज़ूर साईं फरमाए आतुल अजीर अजरहु क़बल ऐं अॼु फारतहु मज़दूर खे मज़दूरी ॾियो पघर सुकण खां अॻु में हे आहे मज़दूर जे पघर जी इज़त छो त हुन वीचारे महिनत कई आहे पंहिंजे रत खे साड़ियोसि गर्मीअ में उन में पाणी निकिरी जिस्म जो ॿाहिरि पियो आहे रत अंदरि हुनजी घाटी थी वई आहे जेसिताईं वरी ॿियो पाणी पीए ॿी वेझा खाए एतिरे क़दुरु हुनखे तकलीफ़ पहुती आहे हाणे इहो रत हिनजे जिस्म जो जुज़ो जंहिं जुज़नि खे तिबाह करे हिन पैसो हासिल कयो जुज़नि जे एवज़ आहे इहा हिनजी ज़ातियात हुई पघर हिनजो ज़ाती आहे रत हिनजी ज़ाती आहे ज़ातियात जे एवज़ में जेका शइ मिलंदी सारी ज़ाती आहे इस्लाम फरमायो हिकिड़ो माण्हू सुम्ही थो खाई निंड करे ऐं पाड़े फिरी बुखियो आहे उनजे बचनि खे निंड अची अचे हे खाई धव करे सुम्ही पे निंड वठे फरमाए त हे मोमिन आहे इस्लाम आणे थो पंहिंजी इक़्तिसादियात इक़्तिसाद कसद खां वरितल आहे वअलल्लाह क़स्दु सदीद माना विच थरी राह जो मतिलबु बुखियो न रहे ऐं अमीर सरमाएदार जेको किरोड़नि जो मालिक बणिजी वञे हेॾो ॿिया माण्हू बुखिया थी वञनि ईअं न थी अहिड़ो मिसाल अहिड़ो आहे जे हिकिड़ो माण्हू वॾे वाह में जऊं पाणी खणी पंहिंजी ज़मीन आबाद करे बाक़ी ग़रीबनि जा जेके बि टुकड़ा हुजनि से सभु ख़ुश्की में था सड़नि जेकॾहिं उन में फसल पोखनि त उहे सुकी वञनि हे आहे सरमाएदारी निज़ाम जो नमूनो इस्लाम ईअं नथो करे इस्लाम इन्हनि सभिनी खे हक़ थो ॾिए ऐं बड़ा हक़ थो था फरमाए अल्लाह तबारक व तआला ज़ाती मिल्कियत खे महफ़ूज़ रखी मज़दूर जे मज़दूरी खे महफ़ूज़ रखी मुस्लमान जे असमत खे महफ़ूज़ रखी उनजे रत ऐं जान खे महफ़ूज़ रखी इंसान ज़ात जी इज़त करे बराबरि थो करे काथई का शइ कान्हे काथई इंसान ज़ात सां वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे इन्हनि सभिनी खे इस्लाम अची थो ख़तमु करे मुस्लमानो हीअ आहे इस्लाम जो प्रोग्राम टे हिकिड़ा शख़्स हुया ग़ार जे अंदरि फासी पिया मथो छिप अची वई ॾींहं जे करे आख़िर कयूं त छा कयूं हिकिड़े उथी चयो त मां वटि मज़दूर कमायो शाम जो मज़दूरी हुनखे ॾिनमि रज़ामंद न थियो ॿोलीअ जेतिरी ॾिनी मां चई अञा वधी करे बाबा तोसां एतिरी नहीं हुन चयो त मां महिनत घणी कई आहे नेठि कावड़ जी फिटी करे पंहिंजो हक़ न वरितई मूंखां जेका ॻाल्हायल हुयो पोइ मां हिन जी मज़दूरी खे पालियो अन्न वठी पोख करायमि फसल थिया कुझु विकिणी ॿकरियूं वरितमि बचा ॾिनऊं कुझु विकिणी ॻऊं कयमि उन्हनि फर ॾिना 3 शोभा थी पिया हुनजी मज़दूरीअ में जॾहिं मोटी आयो की मूंखे मज़दूरी ॾे मां अलाह उहे 3 हिनखे ॾिना न पियो वठे सम्झाईमांसि ॻाल्हि जेकॾहिं तुंहिंजे हिकु हुकुम ऐं तुंहिंजे उन हुकुम जी इज़त ऐं ख़ौफ़ जे करे मां इहो कमु करे हिकिड़े मज़दूर जे पघर जी इज़त कया त मुसीबत परे कर थका ॾे मुसीबत परे थियो पथर परे थी पियो ॿियो शख़्स उथियो हे आहे पघर जी इज़त अलाह ताला वटि एॾी क़बूलियत ऐं दुनिया जे अंदरि एॾी इज़त ॾेखारे थो दुनिया जे अंदरि का हुकूमत इन क़िस्म जे एज़ाज़ खे वरी जेको इहे पघर जी बेइज़ती करे इन जी ज़ाती मिल्कियत खे खणी हथ जे पोरे जी बेइज़ती करे इहो हथ न हूंदो
अल्लाह ताला फरमाए थो सारक वसारकत वक़्तु हुजे मां मर्द हुजे या औरत हुजे जेकॾहिं चोरी को करे थो त हुनजो हथु कटियो, हुनजो हथु कटे कढो। छो त हुन इंसान ज़ात जे पघर जी इज़त हुनजे हथ जे कमाई जी बेहरमती कई, इज़त लाठी तंहिं करे हाणे इहो हथु बेइज़त आहे, इन हथ खे कटे कढो। बेइज़त हथु मुस्लमाननि जे जिस्म में न हुजणु खपे, जीअं बेइज़त सिर मुस्लमाननि जे मुआशिरे में न हुजे। जंहिं मुस्लमान खे क़तल कयो बेइज़त सिर आहे, इन खे क़तल करियो। जेकॾहिं हथ बेइज़ती कई आहे त हथु कटे कढो। ॻाल्हि सम्झ में आई की न? असारक वसारक वक़्तु हुजे मां मुंहिंजे हुज़ूर साईं जे ज़माने में हिकिड़ी औरत खां चोरी सागर थी पई, पाण सलाह सागर फरमायूं, कंहिंजो हथु कटियो। उतां किन माण्हुनि अची नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हज़रत उसामे खे मोकिलियो त तूं इलाज कर। धोनी हिकिड़ो नौजवान हुनखे इहो ख़्यालु हुयो त नबी साईं मुंहिंजी ॻाल्हि मञीदा, नंढो ॿार हुयो, नबी साईं जे घर में पलियो हुयो। आख़िर पाण फरमाए त उसामा अल्लाह लानत करे यहूद ऐं नसारनि ते, जॾहिं को उन्हनि में इज़त वारो ॾोह कंदो आहे त हुनखे छॾींदा आहिनि, ग़रीब ॾोह कंदो आहे त हुन ते कानून जारी कंदा आहिनि। तव्हां मुंहिंजे हूंदे मुतालबो था करियो, वल्लज़ी नफ़्सी बियदिही लौ सरक़त फ़ातिमत बिन्त मुहम्मद लक़तअतु यमीनहा, फरमाया त मूंखे कसम आहे ज़ात जो जंहिंजे कर्ज़े में मुंहिंजो साह आहे, जेकॾहिं मुंहिंजी नियाणी फ़ातिमा खां अहिड़ो कमु सागर थिया त क़ुरान ते हुनजो हथु मां क़ुर्बान करियां। हे आहे इस्लाम, हे आहे क़ुरान, हे आहे नबी वटि हुनजी इज़त, अल्लाह वटि हुनजी इज़त। ॿियो शख़्स थियो, उन चयो त हीउ जवान थियो, जीअं जवान खे तलब हूंदी आहे जिन्स जे हाजत पूरी करण जी, हिकिड़ी औरत सां ॻाल्हाई, छोकिरी उन चयो 100 रुपयनि जो ॾे, हिन कमायो 100 रुपयनि जो, उनजे हथ ते रखी, पोइ जॾहिं वेझो थियो ॾकण लॻी, चई त अलाह जो ख़ौफ़ करे ऐं संदसि मोहर खे इज़त असमत पाकाई जे मोहर खे न टोड़े, मूंखां अॻे गुनाह साबित न थियो आहे। हुन अलाह जो नालो वरितो, हिनखे एॾो ख़ौफ़ थियो जो उहा ईअं फिटी कई वञे, पैसा बि फिटी करे चए थो रब खे त रब इहा ॻाल्हि मां कई की न तुंहिंजे ख़ौफ़ खां, तुंहिंजे नाले ते जे कई आहे त पथर परे कर, पथर फका ॾेई परे थियो। ॿुधायो दुनिया जे अंदरि कंहिंजी एॾी इज़त ऐं असमत आहे, हिफ़ाज़त आहे, एॾी क़बूलियत आहे? मुंहिंजो हुज़ूर साईं हिकु दफ़े काफ़िले में वियो, काफ़िरनि जो काफ़िलो गिरफ़्तार थी आयो, उते औरत हिकिड़ी नौजवान हसीन छोकिरी हुजे, माण्हू पिया हुनखे ॾिसनि, पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे कुल्हनि तां लाहे, उन मुज़म्मिल उन मुदस्सिर उहा चादर लाहे उन काफ़िराणी छोकिरी जे मथां विधऊं। साहबनि अजब कयो, चयूं साईं काफ़िराणी आहे? फरमायो त न्याणी आहे, हिनखे ढकरो। उन चयो अल्लाह मां बकरार बकरी चारे, खीर ॾुही पंहिंजे पीउ माउ खे पीआरे, पोइ बचनि खे ॾींदोसि, कुरारा पीउ माउ। पोइ राति जो मां आयुसि कॾहिं देरि सां जो परे वञी निकितुसि, पोइ खीर ॾुही खणी आयुसि त पीउ माउ निंड पिया। ॿारनि तलब कई, चयो अबो मां पीए, पोइ बीह रहियुसि तिरंगे खां, ॿार रड़नि पिया पेरनि में, नेठि उते निंड थी वञे धरतीअ ते, माई संदसि ज़ाल परे चिपके वेठी आहे। आख़िर जॾहिं राति जो उथिया, चयो बसि आहे भाई तव्हांजे लाइ खीर, अरे खीर हिन वक़्तु ताईं झली बीठो आहे, हा झली बीठो आहे। ॿार जे ॿारनि बि कोन पीतो आहे, ॾुख बि थियुनि ऐं ॾाढे रहम ऐं शफ़क़त बि आहिनि, ॿारनि खे बि पीआरियऊं, घरवारी खे बि पीआरियऊं, पाण बि पीतऊं। इहो कमु मां कयो की न? अलाह जे मां इहो कमु कयो आहे त हिन मुसीबत खे परे करे छिप बाक़ी हिकु सोरह लही परे वञी पई। साईं फरमायो त शहीद जा 5 मर्तबा आहिनि, अलाह ताला वटि 5 इज़तूं अथसि। अॻ में न मरंदो हिननि अखियुनि सां, जन्नत खे ॾिसंदो हिननि अखियुनि सां, हिकु। पोइ साह जो निकिरंदुसि जन्नत में, 2 सकरात ख़तम, 3 कब्र में पुछा माफ़, 4 5 क़यामत में अलाह ताला चवंदुसि त शहीद 70 माण्हुनि जी तोखे शफ़ाअत जो इज़न थो ॾियां, 35 अॻे 35 तुंहिंजे पीढ़ीअ में पोइ, जेके जहन्नम में वञनि हा, जे तूं चवे त मां छॾियानि, पोइ हे चवंदो रब मां तुंहिंजे दरगाह में इलाज थो कयां त इन्हनि खे शफ़ाअत कर। अलाह 70 माण्हुनि जो अॻवान शफ़ीउ करे पोइ जन्नत में उन्हनि समेत हुनखे पहुचाईंदो। मुंहिंजो हुज़ूर साईं फरमायो त शहादत जी नियत करियो, तव्हां सभु शहादत जी नियत करियो। फरमायो जंहिंखे हिकिड़ो दफ़ो बि उमिरि में शहादत जो शौक़ु न थियो आहे, उहो यहूदी थी मरंदो या नसारो। मां अर्ज़ु कंदो आहियां त जंहिंखे शहादत जो शौक़ु थियो, अलाह ताला हुनजो ईमान सां ख़ात्मो कंदो, न को यहूदी थी मरंदो, न को नसारी थी मरंदो, पर सचो उम्मती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थी मरंदो। अलाह ताला तव्हांखे असांखे ईमान सां शहादत सां मौत अता फरमाए। दुनिया जो जहान जॾहिं ज़िंदगी ख़तमु थियण वारी आहे त छो न अहिड़ी बहितरीन सूरत में ख़तमु थिए जेके अलाह अलाह जो रसूल पसंदि करे। मुस्लमानो 2 शयूं दुनिया में न ठहंदियूं आहिनि, 2 शयूं दुनिया जे कारखाने में न ठहंदियूं आहिनि, हिकिड़ो नबी, ॿियो शहीद। ऐं 2 शयूं दुनिया जे कारखाने में ठहंदियूं आहिनि, केरु? हिकिड़ो वली ऐं ॿियो सालिह। इहे दुनिया जे कारखाने में ठहंदा आहिनि। वली महिनत करे, अलाह सां दोस्ती रखे, रसूल सां दोस्ती रखे, भलनि माण्हुनि सां दोस्ती रखे, क़ुर सां दोस्ती रखे, वली हिनखे चइबो आहे। ऐं हिन कमु करे हलाल रिज़्क़ खाए, इहो हिते दुनिया में थी सघंदो आहे। ऐं सालिह हुन माण्हू खे चइबो आहे जेको हमेशह नेकी जा कम करे, सिधो सो माण्हू हुजे, 5 वक़्त नमाज़ पढ़े, भरो माण्हू सालिह माण्हू आहे, हुनखे नियत आहे त अलाह मूंखे दीन में क़बूल करे। हे सालिह
आया सम्झ शरीफ़ में, मगर नबी अल्लाह ताला नथो मोकिलींदो आहे, हिते नबी नथा थियो आहे। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे कारखाने में नबीअनि जा रूह हिकिड़े ॾींहुं पैदा कया। मुंहिंजो हुज़ूर साईं फरमायो इहे जे कोई इमारत ठाराए पोइ बाक़ी हिकिड़ी सिर वञी बचे, फरमाए त मां आयुसि उन हिकिड़ी सिर वारी जाइ ते भेण नबूवत जी इमारत मुकम्मल थी वई। ऐं ॿियो शहीद बि अल्लाह ताला मथां उहो दर्जो मोकिलींदो आहे। मौत जो फ़ैसिलो, मौत जे सूरत जो फ़ैसिलो आसमान ते थींदो आहे, हिते दुनिया में न थींदो आहे। मौत जी सूरत बि आसमान में तय थींदी आहे, शहीद जी सूरत मौत जी हुते आसमान में तय थींदी। माना शहीद हिते पाण न थी सघंदो आहे माण्हू, अल्लाह ताला जहिड़ी तरह हुनखे मारे, भले त नियत कहिड़ी बि हुजे, दीन जे अंदरि ख़िदमत कंदे शहीद थी वञे। ॿिया बि शहादत जा केतिरा दर्जा आहिनि। जीअं नबी हथरादू न थींदो तीअं शहीद हथरादू न थींदो। नबी हथरादू थिए उहो दुनिया में बि हुनजी सज़ा, आख़िरत में बि सज़ा। जेको शहीद हथरादू थिए तंहिंजी बि दुनिया में बि सज़ा, आख़िरत में बि सज़ा। दुनिया में सज़ा इहा त हर को चवंदो तुंहिंजे सां पाण खे पाड़ो ॾेई मारी, आपघात कयईं, ॻाल्हि सम्झंदा न, इहो शहीद न आहे। ऐं क़यामत में जॾहिं कबर में जॾहिं हुनखे पूरे ईंदा त अज़ाब कबर जो उहो शुरू थींदो जीअं हिते पाण खे मारी, बंदूक हईं त पाण खे अची बंदूक हणंदो क़यामत ताईं। जेकॾहिं लड़का आहे पाण खे मारी त लड़कंदो पियो ऐं पियो मरंदो। मथां छिट तो टपो ॾेई किरियो आहे त ईअं जे पाणीअ में ॿुॾो आहे त ईअं मौत थींदो रहंदुसि क़यामत ताईं। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो आया सम्झे शरीफ़ में। ऐं जेको हिते नबूवत जी दावा कंदो, मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो दज्जाल कज़ाब मन बदल दीनहु फक़्तुलूहु, जेको दीन खे बदिलाए तंहिंखे क़त्ल करियो। हे दुनिया में सज़ा, आख़िरत जी सज़ा इहा आहे तो जहन्नम जे अंदरि हुन शैतान सां गॾु हूंदो, हमान सां गॾु हूंदो, इब्लीस सां गॾु हूंदो, सभिनी सां गॾु हूंदो। छो त उन्हनि जे ख़िलाफ़ कीअं न रब तबारक व तआला हथरादू नबी, हथरादू शहीद जे लाइ सज़ा मुक़ररु कई आहे। नबी चओ मथो थींदो आहे ऐं शहीद अलाह जे फ़ैसिले सां उहो नथो थींदो आहे।